नाज़िम भान सैदाबाद में नौजवान इत्तेहाद तरफा दादू में मासूम न्याणी सां थींदड़ ज्यादती ख़िलाफ़ एहतजाज कंदे जवाबदार के फाही जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसो था निज़ामुद्दीन गंभीर जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल इन वक्त असां मौजूद आहियूं भान सैदाबाद में। जी भान सैदाबाद प्रेस क्लब जे अॻियां हिते कल्ह जेको दादू में मासूम नंढड़ी अफ़सां सां जेका ज़्यादती कई आहे जे वहशी उन खे फांसी ॾियण जे लाइ अॼु भान सैदाबाद शहर में नौजवान निकिरी पिया आहिनि। नौजवान इत्तेहाद जे तरफ़ खां शहर मां रैली कढी प्रेस क्लब जे अॻियां पहुची विया आहिनि। अचो त इन्हनि नौजवाननि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त अॼु भान सैदाबाद में नौजवान इत्तेहाद जे तरफ़ां हीअ रैली कढी वई आहे। कल्ह हिकु दर्दनाक ऐं हाँ फाड़ींदड़ वाक़ियो जेको दादू में पेश आयो आहे। अफ़शां शाहणी न्याणी जेका 3 सालनि जी ॿुधाई थी वञे पई उन सां हिकु वहशी दरिंदे अयाज़ पंवर लॼालट कई आहे जेको इंतिहाई कंध झुकाईंदड़ वाक़ियो आहे। सरेआम फांसी ॾिनी वञे या बस टणी मारियो वञे त जीअं आईंदा को अहिड़ो क़िस्म जो वाक़ियो न थी सघे। असीं मुतालबो कयूं था चीफ जस्टिस पाकिस्तान खां त हिन वहशी दरिंदे खे जेको आहे सो सरेआम फांसी ॾिनी वञे। ॿी सूरत में ही जेके नौजवान असां इत्तेहाद जे पारां जेको आहे सो सख़्तु एहतजाज कयो वेंदो जेसिताईं हिनखे फांसी न ॾिनी वेंदी तेसिताईं असांजो एहतजाज जेको आहे सो जारी सारी रहंदो। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। असीं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध के जेको आहे जेके असांजी पार्लियामेंट में वेठा नुमाइंदा आहिनि उन्हनि खे ख़ुदारा इहा अपील कंदासीं त बाबा तव्हां पंहिंजो अहिड़ो एक्ट आणियो, अहिड़ो कानून पास कयो जो अहिड़ी वहशी दरिंदे सिफ़त इंसाननि खे सरेआम फांसी ते लटकाईंदी वञे। दादू में जेको वाक़ियो थियो हुयो तमामु हिकिड़ो ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे ऐं जस ॾियां थो भान जे नौजवान दोस्तनि खे सिंध यूनाइटेड पार्टी उन दोस्तनि सां गॾु आहे। असीं गुज़ारिश कयूं था DIG खां त बिल फोर गिरफ़्तारी त थी आहे इहा त ज़ाहिर तव्हां कई आहे पर इन खे अहिड़ी हिकिड़ी सज़ा ॾिनी वञे त जीअं आईंदा जेको अहिड़ो अमल न थिए। कैमरा टीम महरान टीवी सां गॾु निज़ामुद्दीन गंभीर महरान TV भान सैदाबाद।